एसोसिएशन मेंबरनि जे मान में हज मुबारकनि जी तक़रीब थी, जिन ताज़ो हज जो शर्फ़ हासिल कयो। रिपोर्ट मंसूर कालरो। पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर में ताज़ो हज जो आला शर्फ़ हासिल करे ईंदड़ एसोसिएशन जे मेंबरनि खे मुबारकनि जी गॾियल शानदार रूहानी ख़ुलूस भरी तक़रीब दरिया ख़ान बलोच जी सदारत हेठि रखी वई। हिन ॾिस में जनरल सेक्रेटरी आगा सैफुल्ला ख़ान जूं काविशूं साराह जोगियूं रहियूं, जेके मेंबर हज जी सआदत हासिल करे वापसि आया। तिन में हाजी मुज़फ़र अहमद चाचड़, महमूद अहमद मक्सी, आफ्ताब अहमद सिद्दीकी जिन शरीक थिया, जॾहिं त मिस्टर तारिक अहमद बाजारी ऐं डॉक्टर मोहम्मद इशफाक़ पंहिंजी ज़रूरी मसरूफ़ियतुनि सबबि शरीक थियण खां रहिजी विया। हीउ प्रोग्राम ज़हर नमाज़ बाद शुरू थियो, जंहिंमें उन्हनि मेंबरनि जी शिरकत रही जिन हिन तक़रीब वास्ते पंहिंजूं ख़िदमतूं पेश कयूं। हाजी साहिबान खे गुलाब जी ख़ुशबूदार गुलनि सां हर हिकु उहिदेदारनि समेत शरीक मेंबरनि मुबारकूं ॾिनियूं। हिन तक़रीब में एसोसिएशन जे मेंबरनि औरतुनि बि शिरकत कंदे पंहिंजे हाजी भाइरनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं पेश कयूं। प्रोग्राम जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो। मोहतरम हाजी अब्दुल हकीम दायो सुहिणे अंदाज़ सां तिलावत फरमाई, जंहिं बाद नात मक़बूल शरीफ़ जो अक़ीदत भरियो नज़रानो इंजीनियर ख़ालिद मेमण पेश कंदे महफ़िल में भरपूर रूहानी रंगनि जी वणंदड़ बरसात करे सुबहान अल्लाह ऐं जज़ाकल्ला जो ख़ूब दाद वसूल कयो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे हिन रिवायती तारीख़ी प्रोग्राम में ख़िताब कंदे आगा सैफुल्ला ख़ान सभिनी मेंबरनि जी शिरकत ते थोरा मञिया। सदर दरिया ख़ान एसोसिएशन पारां हाजी साहिबान खे मुबारकूं पेश कंदे इल्मी, समाजी, फलाही ऐं तफ़रीही प्रोग्रामनि ते रोशनी विझंदे तंज़ीमी इत्तेहाद ते ॻाल्हायो। नायब सदर सैयद फरमान अली शाह पंहिंजी तक़रीर में वेझड़ाई में थींदड़ पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे इलेक्शन में दोस्तनि पारां हिसो वठण जे करे संदन पैनल खे वोट ॾेई कामयाब कराइण लाइ दरख़्वास्त कई। प्रोग्राम में इक़बाल मेमण, नज़ीर अहमद खेबराणी, मोहम्मद ख़ालिद बलोच, रियाज़ अहमद मेमण, मैडम सलमा कादरी ऐं ॿियनि उहिदेदारनि समेत हादी बख्श जतोई, बशीर ख़ान जतोई, मीर मुअज़्ज़म ख़ान, मीर चनेसर, अल्लाह वसायो ख़ान, ग़ुलाम नबी मुग़ैरी, यहिया ख़ान, मोहम्मद उस्मान मेमण, अर्जुन कुमार, नईम भट्टी, एमएन मोअज़्ज़िज़ मेंबरनि तोड़े मेंबराणिन, जिनमें आपा नज़ीरा नाज़, अतीक ज़बानो दर्ज, नीलोफर भुट्टो, रिहाना अपा, क़ज़बानो चांग, मैडम रशीदा कुरैशी जी शिरकत सां तक़रीब खे चार चंड लॻी विया। तक़रीब दौरान 9 मेंबरनि जा मेडिकल कार्ड सीनियर मेंबरनि हथां खेनि पेश कया विया, जॾहिं त डायग्नोस्टिक लेबॉर्ट्री जे वासिदर ऑफिसरनि जी शिरकत ते दरिया ख़ान ऐं आगा साहिब संदन ख़िदमतुनि ते थोरा मञंदे खेसि गुलदस्तो पेश कयो। हिन आलिशान दुआन भरी तक़रीब जो स्टेज सेक्रेटरी डॉक्टर रफ़ी कुरैशी हो, जंहिं पंहिंजे मुस्कुराहटुनि सां ज़िम्मेवारियूं निभायूं। मैडम सुल्ताना सोरठ ऐं प्रोफेसर दोदो ख़ान पारां तंज़ीम सां साथ निभाईंदे नाज़ शरीफ़ पढ़ी प्रोग्राम जे सुरहाण में इज़ाफ़ो कयो। आख़िर में हाजी साहिबान जी ख़ुसूसी दुआन खां पोइ लंच पेश कई वई, जंहिं बाद तक़रीब ख़ैर ख़ूबीअ सां पुॼाणी थी पहुती।